दोस्तों मां सखर में मौजूद आहियां। सखर में जेको आहे एशिया जी वॾे में वॾी जेकी छुहारा मंडी आहे उहा सखर में आहे ऐं तव्हांखे दीदार कराईंदो लाइ मज़दूर भरनि था। हथ लायो बाबा, हथ लायो। हे बोरियूं भरनि था। किथे हे बोरियूं किथे मोकिलींदव? काॾे थी वञनि? इंडिया इंडिया ऐं ॿियो कहिड़े हंधि? नेपाल। यानी हर मुल्क में। सही सही। हे हिन छुहारे जो नालो छा आहे? वरी बि को हूंदो न ॾोॾो हूंदो आहे या इहो पंहिंजो। अच्छा, हे छा में पचंदो आहे? कढ़ाई में पचंदो आहे। कढ़ाई में पचंदो आहे ऐं हीअ छुहारा मंडी था कढ़ाई में तो छुहारो थी वेंदो आहे। अच्छा, कढ़ाई में पचंदो आहे। केतिरो टाइम वठंदो आहे? केतिरा छुहारा पवंदा अथसि? हिन में विझंदा आहियूं असां ईअं सम्झो 28 टोकरा कढ़ाई में। ऐं टोकरे में वज़न केतिरो हूंदो आहे? 30 किलो वज़न हूंदो आहे। 28 खां 30 टोकरा हुन में कढ़ाई में विझी करे। वॾो कढ़ायो हूंदो आहे। हा हा। हिन वेट हूंदो आहे तक़रीबन 105 kg हूंदो आहे, 95 kg हूंदो आहे। सही सही। उन्हनि में पचाईंदा। ठीकु, तव्हां मुंशी आहियो? सही सही। दोस्तों ये छुहारा मंडी है एशिया में सब खां वॾे में वॾी मंडी। जाॾे काॾे छुहारा पिया पूरी दुनिया में हितां ई छुहारो वेंदो आहे। जिथे किथे तव्हां ॾिसंदो बोरियूं जेके पयूं उहे छुहारनि जूं पयूं ऐं मज़दूर वाक भी किथे किथे हलन था। अच्छा, ये पेटीअ में भी वरी बंदि थियनि था। ये खारकुन? सही सही। ये भी माना ओॾे भी वञी वेंदियूं आहिनि। हा, हे लोकल हिते पंहिंजो पाकिस्तान जे अंदरि हिन ॿाहिरि बि मोकिलींदा आहियूं। अच्छा, तव्हांजो नालो? अब्दुल वहीद। अब्दुल वहीद पाण गांगरो। असांखे अब्दुल वहीद गांगरे ब्रीफिंग ॾिनी ऐं तव्हां ई वरी मंडी बि ॾिसो। तमामु वॾो छुहारो आहे जेको दोस्तनि जी मदद सां हिते असां पुॻासीं ऐं थोरो विज़िट कयोसीं। मज़ो आयो तमामु घणो ऐं असांजी नॉलेज में थोरो इज़ाफ़ो थियो। दोस्तों तमामु वॾी मंडी आहे ऐं अणकुट आहे ऐं वाक़ई ये एशिया में सभ खां वॾे में वॾी मंडी जेकी आहे उहा सखर में आहे, छुहारे मंडी। सो हे तव्हां ॾिसो, दीदार वठो। जिथे भी तव्हांजी नज़र पए थी दुकाननि ते, ॿाहिरि रोड ते तव्हांखे बोरियूं, बाचका ऐं पेटियूं छुहारनि जूं नज़र ईंदियूं। किथे वाक हलनि था ऐं किथे तोर थिए थी ऐं किथे वरी हे ॾिसो गाॾे ते हमराह कईंदो वञे। यानी पूरी दुनिया में हितां छुहारो वेंदो आहे। जीअं सवेरे दोस्त ॻाल्हि कई त इंडिया भी वञे थो, हितां ई छुहारो इंडिया में वञे थो। सो ही गेट आहे जेकी असां क्रॉस कईसीं ऐं वरी अॻियां हींअर सफ़र खे जारी रखियो आहे इरोड़ जे तरफ़।